लियाकत मीरानी अॼु क्लास रूम मां ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी टॉपिक्स हलनि पियूं। अॼु जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां प्रिंसिपल जी पोज़ीशन ते काफ़ी सालनि खां कमु करे रहियो आहियां ऐं स्कूल्स जी हेड मास्टर्स ऐं प्रिंसिपल जूं कहिड़ियूं ज़िमेदारियूं हुजणु घुरिजनि ऐं रिस्पॉन्सिबिलिटीज़ हुनजूं कीअं आहिनि, उनखे कीअं सॼे ॾींहं जो वहिंवारु हलाइणु घुरिजे। हिकिड़ी अहम ज़िमेदारी कंहिं इदारे जो सरबराह, इदारे जे वाधारे जे लाइ, इदारे जी क्वालिटी एजुकेशन जे लाइ, इदारे जे डिसिप्लिन जे लाइ, इदारे में स्टाफ जी ट्रेनिंग, उन्हनि जो मेंटेनेंस, इन्हनि सभिनी जो जेको आहे ज़िमेदार आहे। पर ओवरऑल जेके उन्हनि रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां। सुठो प्रिंसिपल ऐं हेड मास्टर उहो आहे जेको असेंबली टाइम खां 1 कलाक अॻु में अचे इदारे में। हाणे माण्हू पुछंदा छो अचे ऐं एतिरो टाइम 1 कलाक असेंबली में हेड टीचर छाजे लाइ अचे, प्रिंसिपल छो अचे, हेड मास्टर छो अचे। ॾिसो, हेड मास्टर ऐं प्रिंसिपल जीअं त सरबराह सॼी इंस्टीट्यूशन जो अॻुवान आहे, त उनखे 1 कलाक जे करे अॻु में अराइवल ईंदो त पंहिंजी ऑफिसिस फंक्शनल थी वेंदियूं। ऐं अचण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि जेको आहे स्कूल में या इदारे में 1 कलाक अॻु में अचे त सॼे इदारे जे मुख़्तलिफ़ लोकेशन्स खे विज़िट करे सभु क्लास ॾिसिजे, क्लास जी सीटिंग अरेंजमेंट ॾिसे, क्लास में जेके फैसिलिटीज़ टीचिंग लर्निंग प्रोसेस में आहिनि उहे अवेलेबिलिटी आहे या न आहे, उनजी इन्वायरमेंट कीअं आहे, गवर्नमेंट खे चेक करे सघे थो। ऐं ओवरऑल ईसी अर्ली चाइल्ड जे क्लासिस खां वठी 12हें दर्जे ताईं 10हें दर्जे ताईं जेकॾहिं स्कूल आहे त उहे सभु क्लासिस, असेंबली जी रूटीन, फैसिलिटीज़, पंहिंजी अराइवल ऐं पाण जल्दी ईंदो त ईंदड़नि टीचर ऐं स्टाफ खे बि जेको आहे सो मॉनिटर करे सघंदो त छा उहे टाइम ते अचनि था या नथा अचनि। त प्रिंसिपल जो 1 कलाक अॻु में अचणु जेको आहे उहो सॼे इदारे जी मैनेजमेंट, फैसिलिटेशन, एनवायरमेंट खे ॾिसंदो ऐं उन खां पोइ मां शुरू कंदो। उन खां पोइ असेंबलीअ में सुठो इंस्टीट्यूशन जो अॻुवान उहो आहे जेको रोज़ जे बेसिस ते असेंबलीअ में प्रेज़ेंट रहे। उन सां खोड़ सारा फ़ाइदा इहे आहिनि त ओवरऑल सभु जॾहिं पाण असेंबली में प्रेज़ेंट हूंदो त टीचिंग स्टाफ बि मोस्टली कोशिशि कंदो त असां अराइवल असांजी बहितर थिए, असेंबली में अची वञूं। उन सां गॾु गॾु पाण जॾहिं हेड ऑफ इंस्टीट्यूशन अॻुवान अवेलेबल हूंदो असेंबली में त ॿार बि जल्दी अचण जी कोशिशि कंदा ऐं असेंबलीअ में अवेलेबल हूंदो त कॾहिं कॾहिं जेकॾहिं इंटरेक्शन्स थियनि थियूं प्रिंसिपल जी तरफ़ां ॿारनि खे जेके मैसेजिस ॾियणा खपनि उहे बि फ्रीक्वेंटली ॾींदो रहंदो। ऐं प्रिंसिपल जे मथां इहो लाज़िम आहे हेड मास्टर जे मथां त उहो हफ़्ते में 2 दफ़ा असेंबली दौरान ॿारनि सां इंटरेक्शन ज़रूरु कनि ऐं जेके मॉरल मैसेजिस आहिनि या ओवरऑल जेके एकेडमिक्स परफॉर्मेंस आहे उनखे जेको आहे बहितर नमूने सां ॾिसनि। त इहे असेंबली सीक्वेंस खे ॾिसंदा, डिसिप्लिन खे ॾिसंदो, कंटेंट खे ॾिसंदो, ॿारनि जी परफॉर्मेंस खे ॾिसंदो ऐं इहे सभु शयूं जॾहिं आदर कंदो त हुनखे स्टार्ट खां ई हिकिड़ी असेंबली जी बहितरीनु शुरूआत आहे इदारे जी। त असेंबली जेकॾहिं बहितर कंडक्ट थींदी कंहिं बि इदारे जी त उहो बहितरीनु शुरूआत हूंदी। उन में जेके बि टीचर्स पार्टिसिपेट कनि था, क्लास वाइज़ थी थिए, हाउसिस थी थिए, ईअं तरह सरप्राइज़ करे इवेंट डे जे हिसाब सां का सेलिब्रेशन आहे त उन जो मवाद ऐं उन जी प्रेज़ेंटेशन ऐं उन जा जेके कैरेक्टरिस्टिक्स ॿार उन्हनि खे बहितर तयारु करे ऐं उनखे बहितर नमूने सां प्रेज़ेंटेशन जेका असेंबली ईंदी त ॿारनि खे पोइ इनकरेज करणु घुरिजे। उन खां पोइ असेंबली थी वई, स्कूल जो वहिंवारु शुरू थियो, कॉलेज जो वहिंवारु थी वियो, कुझु टाइम ऑफिस, क्लरिकल स्टाफ, अकाउंट्स ब्रांच ऐं एडमिशन ब्रांच, एडमिनिस्ट्रेशन ब्रांच सां उन जूं जेके ॻाल्हियूं ॿोलियूं या जेके इंस्ट्रक्शन पास आउट थींदा या जेके डायरी ते नोट थियल जेके आहिनि उहे टास्क हूंदा उन्हनि जा इंस्ट्रक्शन पास ऑन करे छॾींदो त जीअं सॼो जेको आहे बाक़ी एकेडमिक त सेम रूटीन हूंदो आहे, टाइम टेबल हूंदो आहे, फिक्चर्स वग़ैरह खे ॾिसणो पवंदो उनखे त के टीचर लीव ते आहिनि उन्हनि खे कीअं मैनेज कयो वियो आहे। उन खां पोइ क्लास ऑब्जर्वेशन में वेंदो ज़रूरु। हाणे हेड मास्टर ऐं प्रिंसिपल जे मथां ई लाज़िम आहे त रुॻो एयर कंडीशन जे रूमनि में वेहणु जेको आहे प्रिंसिपल जो कमु न आहे या हेड मास्टर वेठो हुजे रुॻो चांहि पीए, रुॻो कचहरी हुजे, इहा सुठी ॻाल्हि न आहे। प्रिंसिपल हेड मास्टर जो इहो कमु आहे। उहो पब्लिक सेक्टर में बि ॻाल्हि साॻी आहे, इदारा साॻा इदारा आहिनि, प्राइवेट हुजनि भले जेको आहे गवर्नमेंट जा हुजनि, पर उन में रूटीन, प्रोसीजर, प्रोटोकॉल, रिस्पॉन्सिबिलिटीज़ जे साॻियूं त जॾहिं को प्रिंसिपल हाणे को प्रिंसिपल आहे जेको ॾींहं में 2-3 क्लास ऑब्ज़र्व थो करे, 2 क्लास ऑब्ज़र्व थो करे, हिकिड़ो ब्रेक खां में हिकिड़ो ब्रेक खां पोइ, त इन जो इहो इम्पैक्ट पवंदो त टीचर्स कॉन्शियस रहंदा, उहे ॾिसंदा त
क्लास ऑब्जर्वेशन प्रिंसिपल करे थो उनजे करे हू जेके तयारी करे ईंदा या जेको पढ़ाईंदा त उहो बहितर नमूने सां पढ़ाईंदा छाकाणि प्रिंसिपल इज़ अवेलेबल इन द क्लासरूम उहो वेठो आहे उहो तव्हांजे सॼे प्रोसेस खे थो ॾिसे हाणे प्रिंसिपल जे वेहण जो जेको आहे क्लास जे दौरान हाणे उहो छा वेही ॾिसे छा वेही करे ॾिसो लेसन प्लान खे मॉनिटर करे सघे थो उन में टीचर जे कंटेंट नॉलेज खे चेक करे सघे थो उन में टीचर ॿारनि जी पार्टिसिपेशन खे चेक करे सघे थो उन में प्रिंसिपल जेको आहे उहो ॿारनि जी एक्टिविटीज़ खे ॾिसी सघे थो उनजी पार्टिसिपेशन खे ॾिसी सघे थो उनजे ग्रुप वर्क खे ॾिसी सघे थो टीचर जो क्लास एनवायरनमेंट ॾिसी सघे थो टीचर जी मैनेजमेंट ओवरऑल ॾिसी सघे थो त इहे जॾहिं शयूं प्रिंसिपल क्लासिस में वेही ॾिसंदो त ऑटोमेटिकली ईअं थींदो त टीचर्स जेके बि क्लास में वेंदा उहे हिननि सभिनी ऑस्पेक्ट्स खे नज़र में रखी ऐं ॾाढो बहितर नमूने सां वञी टीचिंग लर्निंग प्रोसेस कंदा ऐं ओवरऑल जेको आहे इहो ऐं असुलु कमु प्रिंसिपल जो ऐं टीचर इहो ई आहे त उहो क्लासरूम में वेही क्लास जे अंदरि टीचिंग लर्निंग प्रोसेस या जेके ॿियूं एक्टिविटीज़ थियनि थियूं उहे मॉनिटरिंग करे ऐं उन में जेकॾहिं को फ्लास ॾिसे थो त पोइ वांदे कई टाइम खे टीचर्स खे पंहिंजे ऑफिस में घुराए उनजी गाइडेंस जे हिसाब सां ऐं उनजे जेको आहे सो रहनुमाई जे हिसाब सां उनखे गाइड करे त हीअं पढ़ाइणु घुरिजे हीअं तुंहिंजो कंटेंट में थोरी वीकनेस हुई लेसन प्लान तुंहिंजो ठीकु न हुई या तुंहिंजी ॾाढी बहितर परफॉर्मेंस रही ॿारनि ॾाढो ज़बरदस्त पार्टिसिपेट कयो एप्रिसिएशन जे कहते एप्रिसिएशन ऐं गाइडेंस जे कहते गाइडेंस इहो तमामु सुठो कमु आहे उन खां पोइ मटीरियल चेकिंग हाणे ॾिसो प्रिंसिपल या हेड मास्टर इहो लाज़िम मज़लूम आहे त जेको ॿारनि जो मटीरियल डेवलप थो थिए कापियुनि जी सूरत में एंसर स्क्रिप्ट जी सूरत में या उन खां अलावा जेके एक्टिविटीज़ जूं जेके शीटूं ॾिनियूं वञनि थियूं ॿारनि खे होमवर्क जे तौर ते या डायरीज़ आहिनि इन्हनि खे वक़्तु ब वक़्तु मुख़्तलिफ़ क्लासिस जे सब्जेक्ट्स जूं कापियूं जेको आहे टाइम शेड्यूल ॾेई कोऑर्डिनेटर जे थ्रू उहे पाण वटि घुराए त जीअं टीचर बि उनखे बहितर चेक करे कोऑर्डिनेटर जी बि लेज़ान में हुजे उन खां थ्रू प्रॉपर थियल थी पोइ प्रिंसिपल वटि जेकॾहिं डायरियूं ईंदियूं जेकॾहिं कॉपीज़ ईंदियूं ॿारनि जूं जंहिंमें कमु थियल आहे ऐं उन्हनि को बहितर नमूने सां चेक कंदो त उन मटीरियल जी जेका ट्रांसपेरेंसी हूंदी मटीरियल में जेका बहितरी हूंदी या जेके टीचर्स जे तरफ़ां इंस्ट्रक्शन गाइडेंस हूंदा उहे बि ॾिसी वठंदो ॿार बि कापियुनि पूरी करण जे लाइ जेको आहे इहो माना पूरी करण जी कोशिशि कंदा टीचर उनखे सही नमूने सां चेक कंदा कोऑर्डिनेटर जे नज़र सां गुज़रंदो ऐं उन खां पोइ जॾहिं फाइनली प्रिंसिपल ॾिसंदो त उहो काफ़ी हद ताईं उन मटीरियल जी चेकिंग जेका आहे सा उहा सॉलिड बि थींदी ट्रांसपेरेंट बि हूंदी ऐं उन्हनि जी फीडबैक बि ॿार खे बहितर ॾेई सघंदी त इहो मटीरियल चेकिंग जी ज़िमेदारी जेका आहे उहा हेडमास्टर प्रिंसिपल जी आहे डिसिप्लिन जो जेको बि सॼो वहिंवार आहे उन में नॉन टीचिंग स्टाफ हुजे उनजा रिस्पॉन्सिबिलिटीज़ जेको आहिनि कम आहिनि उस्तादनि जे मथां जेको टाइम टेबल फिक्स थियल आहे या एक्स्ट्रा जेके उन्हनि खे हाउस मीटिंग्स जूं हाउस मास्टर्स जूं क्लास टीचर्स जूं ऐं ॿी जेका कोऑर्डिनेटर जी रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि जी डिसिप्लिन जो ओवरऑल स्टूडेंट्स जी जेका काउंसिल आहे उनखे ब्रेक टाइम जे टाइम ते क्लोज़िंग जे टाइम ते स्टार्ट जे टाइम ते जेकॾहिं प्रिंसिपल विजिलेंट हूंदो ऐं उहो बहितर नमूने सां जेको आहे उनजी अखि हूंदी ऐं ओवरऑल इंस्टीट्यूशन ते नज़र रखंदो हर स्टेक होल्डर ते त डिसिप्लिन जेको आहे बहितर मेंटेन थी सघे थो ऐं प्रिंसिपल खे इहे हेड मास्टर खे इहे शयूं ॾिसणु घुरिजनि राउंड अप द क्लासिस क्लास ऑब्जर्वेशन जेका ऑब्जर्वेशन कंदो हमेशह ॿ त ज़रूरु करे ब्रेक खां अॻु ब्रेक खां पोइ पर ओवरऑल ऑब्जर्वेशन खां अॻु में सॼी क्लासिस जो राउंड लॻाए प्रिंसिपल ॿाहिरि लॻाए वञे इंटरप्ट करे बि क्लासिस में वञी ज़रूरत न आहे पर जे वेंदो त कोई इशू न आहे वञण दौरान ॿारनि सां हुनजी इंटरेक्शन थी वेंदी हलंदड़ सब्जेक्ट जी मॉनिटरिंग थी वेंदी टीचर जी जेके एक्टिविटीज़ हूंदियूं उहे नज़र में अची वेंदियूं ॿारनि जी पार्टिसिपेशन नज़र में अची वेंदी डिसिप्लिन जेको आहे उहो कंट्रोल में रहंदो ऐं जेकॾहिं प्रिंसिपल कॉरिडोर में क्लासिस में विज़िट थो करे त ओवरऑल सभई टीचर्स ऐं स्टूडेंट्स जेके आहिनि कॉन्शियस रहंदा टीचिंग लर्निंग प्रोसेस बहितर थींदो डिसिप्लिन क़ाइमु थींदो ऐं ओवरऑल जेका आहे उहा सॼी स्टेक होल्डर प्रिंसिपल जी नज़र हूंदी त ओवरऑल बहितर थींदो ऐं क्लासिस जे राउंड्स जे करे क्वालिटी एजुकेशन इंश्योर थींदी मीटिंग्स थियनि थियूं स्टाफ सां जंहिंमें कॾहिं नॉन टीचिंग स्टाफ सां डिसिप्लिन जे बारे में कम जे बारे में टीचिंग स्टाफ सां अकेडमिक्स जे बारे में इम्तिहाननि जी परफॉर्मेंस जे बारे में
जेके आहिनि से या ओवरऑल एडमिनिस्ट्रेटिव जेके मीटिंग्स थियनि थियूं उहे टीचर सां कंदो। उन खां अलावा पेरेंट्स वग़ैरह बि विज़िट कंदा आहिनि मोस्टली ॿारनि जे इशूज़ जे करे, या कॾहिं इंसान में उन्हनि जे स्कूल जी कॉलेज जी कॉल कंदी आहे त उहे बि ईंदा आहिनि, उन्हनि सां वेही उन्हनि जी डिस्कशन कंदो। ॿारनि जी कैरियर काउंसलिंग जे लाइ ॿारनि खे बहितर ट्रैक ते पेरेंट्स टीचर मीटिंग्स जूं जेको आहे अरेंजमेंट्स थींदियूं, ओवरऑल टाइम ते पेरेंट्स ईंदा मिलंदा, उन्हनि जूं सलाहूं थींदियूं। ऐं जॾहिं उस्ताद टीचर ऐं प्रिंसिपल गॾिजी हिकिड़ो वेही ॿार जे लाइ सोचींदा त जेके ॿार कंहिं हालतुनि में कमज़ोर आहिनि त उन्हनि खे खणी वठी सघे थो। त ओवरऑल इहे शयूं आहिनि जेके प्रिंसिपल कंहिं बि ॾींहं में करे सघे थो। गुल ॿूटा ॾिसी सघे थो, लेबोरेटरीज़ खे बि विज़िट करे सघे थो, लाइब्रेरी खे विज़िट करे उन में ॾिसी ॿार जे एनवायरमेंट, कंप्यूटर लैब में एक्टिविटीज़ ॾिसी सघे थो। त इहे जेके शयूं आहिनि त सिलेबस कवरेज कीअं थो थिए पियो, डिसिप्लिन इंस्टीट्यूशन जो कीअं है, मटीरियल कीअं है ॿारनि जो, ओवरऑल पार्टिसिपेशन सॼे इंस्टीट्यूशन जी कीअं है। त हेड मास्टर या प्रिंसिपल जे तमामु घणियूं ज़िम्मेदारियूं मथां जेकॾहिं हू विजिलेंट आहे, विजनरी आहे, डिसीशन मेकर आहे, एक्टिव आहे ऐं नॉलेजेबल आहे, ऐं उनखे जेको आहे सो टीचिंग लर्निंग जी जेके इन्वायरमेंट आहे ऐं मैनेजमेंट आहे उनजी सॼी जेका आहे ख़बर आहे त इदारा जेके आहिनि उहे बहितर थी सघनि था ऐं बहितर नमूने सां कमु करे सघनि था। त उनजे करे मां सभिनी प्रिंसिपल ऐं हेड मास्टर्स जे लाइ हीअ क्लिप ठाही आहे ऐं ज़रूरु यूट्यूब ते शेयर कंदुसि। ऐं जेकॾहिं सम्झो था त हीअ क्लिप्स जेके इदारनि में कमु कंदड़ दोस्तनि, हेड मास्टरनि, प्रिंसिपल, शागिर्दनि ऐं तालीम जे प्रमोशन जे लाइ या तालीम खे हथी वठाइण जे लाइ, सिंधी ॿोली जे लाइ बहितर आहिनि। त महिरबानी करे हीअ मुंहिंजो चैनल आहे उनखे सिंधीअ में जेको आहे उनखे सब्सक्राइब कंदो त मुंहिंजी मदद थी पवंदी। थैंक यू वेरी मच फ्रॉम classroom today. God bless you. Please share my channel.